अस्सलामुअलैकुम दोस्तों, नूरानी क़ाइदे जो अॼु असां ॿियो सबक़ पढ़ंदासीं। पहिरियों सबक़ पढ़ी चुका आहियूं। ॿियो सबक़ जेको आहे मुरक्कबात यानी मिलियल जेके अखर आहिनि उहे आहिनि। अॼु उन्हनि खे सम्झण जी कोशिशि कंदासीं। छो त अॼु सबक़ शुरू कयूं। अमी पढ़ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलिफ लाम अलिफ लाम अलिफ। ठीक है, जेके लाम ऐं अलिफ ॿ अखर आहिनि इहे मिलियल आहिनि। ठीकु आहे, सॼे पासे वारो लाम ऐं खॿे पासे वारो जेको आहे अलिफ आहे, इन्हनि खे जुदा जुदा पढ़िबो। लाम अलिफ बा अलिफ लाम अलिफ लाम लाम अलिफ लाम जीम। तुम पढ़ना, हमें पढ़ तुम भी। लाम अलिफ बा लाम बा काफ 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 बा काफ ता काफ अलिफ काफ लाम बा काफ ता ता काफ सा। ता अगर में पढ़वा में ता काफ सा ता काफ सा। सही है। बा ता सा नून या बा अलिफ नून अलिफ ता अलिफ या अलिफ सा अलिफ बा सीन। सीन न पढ़ो, सीन जोर दे पढ़ो। ठीक है, सीन दे जोर दे पढ़ो। सीन या सीन नून स्वाद नून स्वाद स्वाद ई न पढ़ो, स्वाद स्वाद वाद गोल करे पढ़ो। स्वाद ता ज़ाद ज़ोवाद न पढ़ना, अमीन ज़ाद सा तो सा जीम ता हा। सही आहे। इनखे भेरा ॾे चङी तरह, पोइ मूंखे सबक़ ॿुधाए। दोस्तों, इहो अॼु जो सबक़ हुयो। अॻियों सबक़ इंशाअल्लाह आईंदे वीडियो में। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह हाफ़िज़। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।